जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। अॼु ॻाल्हि कंदासीं नंढी सताए जेके शीतलाष्टमी बि चवंदा आहियूं ऐं ॿियो ॻाल्हि कंदासीं वॾी सताए जेके पाण वॾी सताए चवंदा आहियूं, जेकी आहे हिन आर्तक यानी अगस्त जे वक़्त में 11 तारीख़ ऐं ॿियो वॾी सताए आहे आर्तर जे ॾींहुं 5 तारीख़। इहे त्योहार पाण इन नमूने मल्हाईंदासीं, पर अॼु जे वक़्त में नंढी सताए केर बि कोन पियो मल्हाए, जेको पाण मिठियूं मानियूं हिकु ॾींहुं पहिरीं ठाहींदा आहियूं ऐं ॿिए ॾींहुं सभु घर वारा पूजा पाठ करे खाईंदा आहियूं। हिन वक़्तु पाण सभु पंहिंजा तीज त्योहार छॾे ॾींदा आहिनि, पंहिंजे तीज त्योहारनि खे पाण खे कोन छॾिणो आहे। त अचो हिन दफ़े पाण 11 अगस्त 2024 में नंढी सताए जेके शीतलाष्टमी चवंदा आहियूं उहा मल्हायूं। 11 तारीख़ जो नंढी सताए आहे जेकी 10 तारीख़ पाण पचाईंदासीं ऐं 11 तारीख़ पाण उनखे खाईंदासीं पूजा पाठ करे करे। पर इन में घणेई सभु तरंदा बि आहिनि ऐं पचाईंदा बि आहिनि। हर एक जी पंहिंजी पंहिंजी घर जी जेकी बि मान्यता आहे उन अनुसार घणेई जॻह ते सिर्फ़ु पचाईंदा आहिनि ऐं तरंदा कोन आहिनि। पर वॾी सताए में घणेई तरंदा बि आहिनि ऐं पचाईंदा बि आहिनि ऐं ॿिया घणेई तरह जा ताम ठाहींदा आहिनि। ऐं राति जो चुल्ह ठाहिणु कोन भुलिजंदा आहिनि। चुल्ह ठाहिण जे वक़्तु पाण सभई मिली करे उन चुल्ह खे ठारंदा आहियूं ऐं उनखे पूजा ऐं नमन करे उनखे थधो कंदा आहियूं। ऐं ॿिए ॾींहुं उथी करे सभई घर में जेके बि माताऊं भेनरूं हूंदियूं आहिनि, पहिरियों जे वक़्त में त कपिड़नि सूधो ई पाणी मथां हारे करे पूजा पाठ कंदियूं हुयूं ऐं उन पूजा जी थाली में राति जे वक़्तु साई दाल, छोला ऐं लौंग इहे पाण पुसाए करे रखंदा आहियूं ऐं उन थाल में पाण जेकी शीतलाष्टमी पाण वटि हूंदी आहे उहा शीतला माता पाण उन में रखंदा आहियूं। ऐं उनजी कहाणी इन नमूने आहे। आखाणी इन प्रकार आहे, जे पाण पूजा जे वक़्त में वेंदा आहियूं उन वक़्तु इहा आखाणी पाण चवंदा आहियूं। 7 ॾेराणियूं हुयूं पाण में, उन्हनि सभिनि थधो ठाहियो ऐं राति जो चुल्ह ठाहिण वक़्तु हिकु जेकी नंढी ॾेराणी हुई उहा पंहिंजे ॿार खे खीर पियारण लाइ वई हली ऐं उते ई उनखे निंड अची वई ऐं पाण में 6 ॾेराणियूं भुलिजी वियूं ऐं चुल्ह ठारे रखियनि। ऐं सुबुह थी त जेकी 6 ॾेराणी हुई उनजो पुटु बेहोश थी वियो। त सभिनि चयसि कि काई ॻाल्हि कान्हे, पाण माता जे मंदिर हलूं था ऐं पाण उते हली करे पूजा ऐं उनखे मल्हायूं था। त उते वियूं शीतला माता जे मंदिर में ऐं माता जे मंदिर मां जीअं ई जल खणी आयूं ऐं पुट ते छंडो जीअं ई हयनि त पुटु जेको हो ठीकु कोन हो, उहो ठीकु थी वियो। तॾहिं खां वठी अॼु तक पाण हमेशह थधो ठाहींदा आहियूं, पंहिंजे परिवार खे बि खाराईंदा आहियूं ऐं जेॾीमहिल पाण पूजा कंदा आहियूं, पाण शीतलाष्टमी रखंदा आहियूं या घर जा जेके बि गहना विझी करे पूजा कंदा आहियूं, उन में पाण छा चवंदा आहियूं, जेको बि पाण थधो ठाहियो हूंदो आहे, जेकी पंहिंजे घर में छोकिरियूं न्याणियूं हूंदियूं आहिनि, पाण उन लाइ गोल जेके मानियूं ठाहींदा आहियूं ऐं जेके पुट हूंदा आहिनि उन लाइ पाण ॿेड़ी ठाहींदा आहियूं या पकवान ठाहींदा आहियूं। जेको बि थधो ठाहींदा आहियूं उहो उन पंहिंजी पूजा जी थाली में विझंदा आहियूं ऐं राति जो जेकी साई दाल ऐं लौंग ऐं अछा जेके चणा काबुली चणा हूंदा आहिनि उहे विझी करे पूजा कंदा आहियूं ऐं इहो पाण 7 दफ़ा चईंदा आहियूं। नी सावण माई जी सताए आई भरियूं छोॾियूं ॾे, जहिड़ी सची शीतला तहिड़ो हू करे, सतीअ जा वा 7 पुट जंहिंसां घर सुवे, नीली घोड़ी जो चढ़े जो सती सुहाग, भाउर खटी घर आया वरियो मुंहिंजो भाग, पुट खटी घर आया वरियो मुंहिंजो भाग, सती ओर रे सती पार रे, बोलो सतीअ माता की जय। इन नमूने पाण पंहिंजो शीतलाष्टमी जो त्योहार वॾी सताए ॾाढी ई सुठी तरह मल्हाईंदा आहियूं ऐं ॾाढे ई प्रेम सां सभु घर जा भाती मिली करे थधो खाईंदा आहियूं। त पंहिंजे तीज त्योहारनि खे न भुलिजायो, अचो त पाण पंहिंजे तीज त्योहारनि खे धूमधाम सां मल्हायूं। जय श्री झूलेलाल।